बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बुलंद सलावत। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सलात व सलाम अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। गरजी पढ़ो सलावत। सय्यदना व नबियना व तबीब कुलूबिना व शफीअ ज़ुनूबिना मौलाना अबिल कासिम मुहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलामु अला अखीही व वज़ीरिही व इब्न उम्मिही व वारिसिल इल्मिही इल्मिल अव्वलीन वल आखिरीन। या सुबुदी कायदिल औरल मौजलीन सदीक अकबर फारूक आज़म अमीरुल नारे हैदरी। अस्सलातु वस्सलामु अला हुसैनिल गरीबिल मोहब्बत वारो ज़ात जो गरीब थन जने वसंदो जिब्रील जे परंते सुमन सैयदा मुकानी हुसैन जा हर अज़ादार के अपील कंदम। गरीब हुसैन जे मजलिस में ईंदो कर त घरां रोंदो ईंदो कर। मानू पुछनी छो छो रोए जजाऊं न गरीब के दरुआ जे लाश ता सगियूं भेणू चुप करे गुज़री। ओ मां सदको थी वञा, मां सदको थी वञा। जेतरन अज़ादारन जो अखियूं पुसी पयूं न पुछल सां इजाजत दे त मां गरीबन जी गुरब जो वैण पणा लथा तोक सजाद दी गर्दन तो एक साल दी मुद्दत दे बाद और 3 साल दी बुढ़ड़ी ज़हरा दी वदा लभदा कबर सजा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। गरीब थे गरीब थे गरीब थे। हौसले संभाब हौसले संभाब। थोड़न मोमनन मुंजी गाल समझिया बंद जो सिटू वराए तो दोराया लथा तोक सजाद दी गर्दन तो 1 साल दी मुद्दत दे बाद और 3 साल दी बुढ़ड़ी गाल थी है ना बाबा। और 3 साल दी बुढ़ड़ी ज़हरा दी वदा लभदा कबर सजा दे ते बेवसुर ना है इस कबर होते
कर गुजरिया वेला याद ओ आखे दी विच गिणदी कई वारी मेरे जख्मां दी तादाद। मौला पुरुष कबूल करे, मौला पुरुष कबूल करे। साल खांबा तुझे रत रोण वारे इमाम जा जंजीर लथा है। थोड़न मोमिन है कई जवानो या मैं लफ्ज तब्दील करे चवा। साल खांबा बाकर जे बाबे जो तो लथो बदरे वारा तो लही लेकिन बीमार के झुकी घुमण की आदत पैजी हुई नाए कदम ते बहुत बाकर जो आवाज आयो बाबा तो लही आई हाणे त चेल सिधी कर पुत्र जो मोज मिजे तो छा समझ मुझी कमर काई तो झुकाई हुई सही जे तो कमर तने झुकी जडे अकबर के परछी। मरहबा 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 मरहबा। अल्लाह रोण कबूल करे, अल्लाह रोण कबूल करे। मौला पुरुष यार हिय तक पांजन के ना मां सत को थी वन्या। साल खां बाद सज्जाद मौला मां सत को थी वन्या। मोमिना आजादारा इहो न जे दिल जो दर्द अचे तो सैयदा दा भात भाजी कमर जो जोर होंदा है तने दजे बियो बाकर बचड़ा कमर तने झुकी जने अकबर के बरछी लगी। मां कायनात कुर्बान क्या। साल खां बाद तुझे इमाम जा जंजीर लथा आजाद हथन सा मुझे इमाम भेण जे कबर ते आयो। कबर के गल लाए फरमाई मासूमा रोज पुछंदी हुई है कदे लहंदई हाय कंदो कर तो जो वस में आ सैयद तो जागे हाँ बाजा जेवर लही गई। आजादारो सच्ची बुधायो जितरा भेणों जा बाहर वेठायो भा जो चयो होंदो मुंजा जेवर लही भेण खुश थी होंदी आ न। मासूमा जी नंढड़ी कबर हलिया कबर मां आवाज आयो अल्हम्दुलिल्लाह तोड़े तुंजा तलही व्या बीवी जदी सजाद माडे दिसया मुंजा माशर में भी न लहन। सदको भाई सदको सदको सदको। मौला पुरुषो कबूल करे खुदा जो कसम अग्यो लफ्ज तांजे बर्दाश्त का बाहर और मुकानी हुसैन जाके मोमन जी दिल लुखे तो माफ कर छड़जो। मुझे इमाम जो आवाज आयो मासूमा मुंजा जंजीर लही व्यान सैयद तो पुफिन जा जनाजा साण करे मां वतन पे वंजा। सैयद तो तुझे कबर ते आयो आ तो खां पुछण आयो आ तुझी काई हसरत ओ जवानो हसरत जो नाम आयो बीबी जी कबर हलिया कबर मां आवाज आयो सजाद मुझी काई एक हसरत बीबी जदी सजाद मुझू त दिलन जो दिलन में रह जी वयो मां जे झोल खवठी जेको आजादार आ उन जी हाय जरूर निकरंदी। बीबी जो आवाज आयो भा सजाद जे भेण ते मेहरबानी कर अज रात मुझे कबर ते टिकी पाओ। सैयद तो भेण छोटी टिकाए रोई चती भा सजाद शलबा करजा लख चली सजाद जने शाम जुमायो हिन कब्रिस्तान मां गुजरंदियो है जानी वाणी मुझे कबर जे आडो गुजरंदियो है मुझे कबर ते तानो हणी चवंदियो ने हिया कै रुलियल जी कबर। मरहबा मरहबा हथ साण तई त सिर दे हसीने दे मां
सदको थी वने, मां सदको थी वने, मां सदको थी वने। बीबी जदी सजाद आज रात मुझे कब्र ते कुरान पढ़ी मुझे कब्र ते दियो बारे और सुभाणे जो मायूं गुजरंदियो चवंदियो पेकन मां कोई भाव जीरो मां सदको थी मां सदको अचो बाबा अचो 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 मां सदको थी इमाम हुसैन तहां जो दाहू उन धी जे कब्र ते पुजाए जिन मरण का बाद बीमार रसियूं न लासी जेका रोई रोई चवंदी रही सजाद जने मां मरी वञा मुखे यजीद जो कफन न पाराए ओ मां भेणुनि जा बुरका कुर्बान कया अली जी धी जे जुती था इस साल भर जी मुझे भा जी मेहनत मजलूम इमाम हुसैन जे चहलम जे मुनासिबत सा गरीब जो थदो विछाईंदो आ नेलाइके जा मौला यो पहरियों मर्तबो मां के ताज़ादारन जी ज़ियारत जो शरफ हासिल थियो आ मां ताज़ादारन का एक सवाल तो कया वो कोई घर ना है जेके मौत न रुवारे हो जे बल्कि मैं क्लोज चाहूंदा जे हर कंहिं खे रुवारे उनखे मौत सॾींदा आहिनि जंहिं मौत खे रुवारे उनखे हुसैन सॾींदा मां सदको थी वञा कॾहिं बि इहो न सोचजां जो पढ़ण वारो ज़ाकिर पाण नाहे रोंदो मोमिन रोंदा आहिनि पाण छो न आहिनि ख़ुदा जो कसम आहे मुखे इमाम हुसैन जे आखिरी साह जो कसम आ असां पंहिंजे दिल ते पत्थर रखी पढ़ंदा आहियूं असां रोई पवंदासीं त अॻियां पढ़ी न सघंदासीं हिन इलाइक़े जा मौला ताज़ादारनि खां मां सवाल थो कयां जॾहिं तव्हां असांजो कोई मरे काइनात में काथे बि कज़ियो थिए सच्ची ॿुधायो मरण वारे जो चालीहो केरु कंदो आहे ॿुधायो केरु कंदो आहे वारिस कंदा आहिनि वारिस केरु उन जा पंहिंजा भाइर भाइर चालीहो कंदा आहिनि मामा ऐं अगरि कंहिंजा भाइर न हुजनि उन जो चालीहो केरु कंदो भाइर न हुजनि त उन जा पुट कंदा आहिनि चालीहो हाणे कोई हिकु अज़ादार उथी पुछे सैयदादा अगरि कंहिंजा पुट बि न हुजनि कंहिंजा भाइर बि न हुजनि पत्थर दिलनि जो सही ज़ामे न आहे जंहिंजी गोश्त जी दिल आहे जवानो अगरि कंहिंजा भाइर बि न हुजनि कंहिंजा पुट बि न हुजनि पोइ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे चालीह वारी राति भेणूं पाण में गॾु थी वेहंदियूं आहिनि हिक ॿिए खे चवंदियूं आहिनि अधी कुझु तूं पैसा रलाए कुझु मां हिसो रलायां ज़मानो ईअं न चवे ग़रीब जो त चालीहो ई न मरहबा मरहबा ज़मानो ये न चवे गरीब जो त चालीहो ही न थे और हे मुझा बदल हथ थई हर अज़ादार के मां अपील तो क्या इन इमाम हुसैन जे चालीहे जे दिहाड़न में को गरीब मोमिन न्याज घुरे वन मुंह खराब न कंदो कर उन ते नाराज न थींदो कर उन ते रंज न थींदो कर ओ जेतरो थी सगई 10 रुपया 20 रुपया 50 रुपया 100 रुपया उन गरीब मोमिन के दींदो कर छो जो जमाने जो दस्तूर आ जे जो कोई न होजे उन जो गडजी चालियो कबो आ मां के सच्ची बुधायो करबला में हुसैन जो को बचो हो गरीब जो कोई बचो 10 मुहर्रम मारे दी भजंदे घोड़े ता बतूल जो बचड़ो लथो मसाइब जो कोन मसाइब वो महसूस करण जो नाम आ ए हिन टाइम तू फर्श अदा ते बैठो आ न अखियों बंद करे ज़हन तू खणी वन करबला खुदा जो कसम आ ज़हन तू करबला खणी वेंदे तो के ये महसूस थींदो जणो हाने थो लहे मां चो मसाइब महसूस करण जो नाम आ जवानो इस जाकिर उलमा तुझे खौफ का मसाइब लिखाए पढ़ंदा आहिनि छो जो तू अज़ादार बर्दाश्त न करे सघंदे मुकानी हुसैन जा जे इजाजत दे त मां पर्दो हटाया मां चयो भजंदे घोड़े ता लथो जवानो सच्ची पुछो त लथो ना है सकीना जो बाबो मुंह जे भार किरियो आ
मुझे मौला जने घोड़े ता लथो न मुझे मौला के या उम्मीद हुई केड़ी उम्मीद या उम्मीद हस जो मुझो ट्रीजो भी थींदो मुझो चालियो भी थींदो भले मुझा भायर कुसी व्यान भले मुझा बच्चा कुसी व्यान मुझो भेणू ता मुझो भेणू ता छो जो जेंजो कोई न होजे उन जो भेणू ट्रीजो भी कंदियूं चालियो भी कंदियूं मुझे मौला के उम्मीद हुई मुझो ट्रीजो भी भेणू कंदियूं मुझो चालियो भी कंदियूं 11 वारी रात इमाम हुसैन जे तसे जिगर के उम्मीद हुई मुझो ट्रीजो भी थींदो मुझो चालियो भी थींदो भले मुझा बच्चा कुसी व्यान मुझा भायर कुसी व्यान मुझो भेणू ता मुझो ट्रीजो भी कंदियूं मुझो चालियो भी कंदियूं जेको मोमिन चेतनो मजलिस में इंदो मां के सैयद जे गुरबत रोण नहीं दो जवानो दिस माडे हंज जो सामने जाकिर ना हंज जी सामना उआ सैणा जेजो अरणन भायरन मा सोरन भायरन कदो ही न डिठो हो मोहब्बत तेरे वारो यारियां जो डी चढ़यो भेण रसियों पाए भाज लाश का गुजरी हुसैन जे कपियल गल मा आवाज आयो आलिया वने जो थी माजे ट्रीजे ते मोटी दिए भाज कपियल गल ते बोसो नहीं फरमाई बियो को अचई न अचई भेण जो इंतजार न कजा मरहबा 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 जेके हाथ अल्लाह गाजी जे सदके दिनो असरत यासीने ते मारे बीबी फरमाती बियो को अचई न अचई भेण जो इंतजार न कजा बियो को अचई न अचई भेण जो इंतजार न कजा जवानो शहीद आजम जी लाश तड़पी कपिल गल मा आवाज आलिया भला ट्रीजो तो वेझो पोतो आ तो समझो जो ना है 11 वारे डी आई ना भेण रसियों पाए बीबी फरमाए थी बियो को अचई न अचई भेण जो इंतजार न कजा सैयद फरमाए तो ट्रीजो तो वेझो पोतो आ ट्रीजे ते न अची सकंदी सैयद चे तो भला मुझे 40 ते इंदी है हक न बाबा मुझे 40 ते इंदी है मुझे सैन जो आवाज आयो अकबर जा बाबा न ट्रीजे ते मुझो रस्तो दिस जा न 40 ते मुझो रस्तो दिस जा यार जिन अज़ादारन जो अखियों पुसी पे न पुछल अक्सा को दुआ घुरंदो कर शलका भेण मजबूर न होजे किस्मत अली जी धी जी जने बीबी फरमान ट्रीजे ते भी मुझो रस्तो न दिस जा 40 ते भी न दिस जा सही चे तो हालिया मां जड़ो भा होजे तो जेड़ी भेण होजे लाश दिसी वने उसते सही चे तो ट्रीजे ते न अची सकंदी मुझे 40 ते छो न इंदी है बीबी फरमाती अकबर जा बाबा तुझी गुरबत जो कसम आ तुझे ट्रीजे ते भी मां मजबूर हां तुझे 40 ते भी मां मजबूर हां जे मोमन जी अख मुझे पासे आ तुझे ट्रीजे ते भी मां मजबूर हां तुझे 40 ते भी मां मजबूर हां सही चे तो मजबूरी केड़ी थई जवानो जेका भेण मजबूरी दसिया 71 लाश तड़पण लगा फरात जो मच्छो किनारे ते अची पहुंतियो भाज कपियल गल ते बोसो दई फरमाई हुसैन तुझे अकबर जो कसम आ जडे तुझो ट्रीजो हुंदो मां कूफे जी बाजार में हुंदी मां बीबी चती जने तुझो 40 होंदो त भेण जी नाई पेशी हुंदई चती खुश नसीब अकबर जे जागीर में सुतो पयो माडे दुश्मा गाजी जे कातिल सा शाम पई दी मरहबा 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 वो भले न रोए जो सैयदना को वास्तो ना है मां सद को थी वन्या मां सद को थी वन्या बीबी फरमाती खुश नसीबा अकबर जे जागीर में सतो पयो माडे दुश्मा गाजी जे कातिल सा शाम पई थी वन्या पण एक बुजुर्ग जाकरन जो लफ्ज बीबी फरमाती हुसैन काई शाम बुधण में पई अचे जेंजा डाढा दुखिया मोड़ है बीबी फरमाती डिठल ना है पर वजणो जरूर तेरे मुझे सैन फरमान तुझे ट्रीजे ते भी मां नहीं दम तुझे 40 ते भी नहीं दम मां मजबूर हां उन टाइम शहीद आजम जी लाश तड़पी आवाज है भेण जो एक गाल जी पक थी वई केड़ी गाल जी सही चे तो इन गाल जी पक थी वई जो हुसैन हकीकत में गरीब आ हुसैन हकीकत में गरीब आ बीबी फरमाए दे अकबर जा बाबा तू किया गरीब आ सही चे तो इन का वडा ब्या गरीब थींदा ने जेंजो न को ट्रीजो करे जेंजो न को 40 करे सही चे तो तू जो वने थी मां जो ट्रीजो केर कर तू जो वने थी मुझे 40 केर कंदो उन टाइम मुझे सैन उठ जे पास ऋषि फरमायो रुक जी वने अज भा सा वायदो करे वने लफ्ज तई आ जो हाने पढ़ंदम अज मां भा सा वायदो
करे वन्या मुंजी सैन भा जे लाश जे पास रसी फरमायो अकबर जा बाबा माखे हिक गाल जो जवाब दे और बीबी फरमाती जवाब जल्दी दे जा जो माखे शिमर बीहण नथो दे बीबी फरमाती बुधाए तू जो चंदो मुंजो चालियो केर कंदो नानो जो वयो नाने जा घणा चालिया थया फरमाए हिक अम्मा जा घणा चालिया थया फरमाए हिक हसन जा घणा चालिया थया फरमाए हिक बाबे अली जा घणा चालिया थया फरमाए हिक पत्थर दिलन जो मा सामने आया मुंजी सैन फरमायो अकबर जा बाबा अज भेण वायदो थी करे वञई जेस ताईं यो सिजो उभरंदो ऐं लहंदो हर साल तुंजा नौकर तुंजो चालियो मल्हाईंदा बीबी जदी हुसैन अकेला नहीं दा पंजू धियूं गड वठींदा सदके 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 अकेला नहीं दा पंजू भेणू गड वठींदा अज थे तो न बाबा हर साल गरीब जो चालियो दिसो करबला दिसो मुकानी हुसैन जा 8 करोड़ अवाम 8 करोड़ करबला तो हेतरी टुकरी आया सोच तो सही न एतरी टुकरी में अकबर जो बाबो एडा सवार पालींदो कियां दो वथे कई सवार अज डी ताई शिकायत ना है कई मां के पानी ना मिलियो मां के खादो ना मिलियो खुदा जो कसम हे मासूमा सैन जे बाबे जो मौजो आ करीम करबला जो मौजो आ 53 मां 3 मामल बस मां वेण ते अचा 53 मां घणा मामल 3 मामल तुझो हक जो बन जे पुछया सैयदादा 53 मां 3 मामल 50 मामल सैयदन जो वयो काडे तू हाय न करे त मुकद्दर जे गिला कजा जवानो मुके गाजी जो कसम 50 मामल सैयदन जो कूफो ए शाम जो जंगल खाई वियो 53 मां 3 मामल 120 बीबिन मां 12 84 बच्चन मां 9 यतीम जे हाय करे सके त कतार बहारन जी वठी वई अकेली थी मोटई मसाइब त यार इयो आ चलो एडो सोनो जो तू रोई पयो मां एक लफ्ज अन्या मजीद पढ़ा जवानो सज्जाद जे गर्दन वारे खून सा लफ्ज समझ जा सज्जाद जे गर्दन वारे खून सा यजीद जे महल जे मेन दरवाजे ते हुसैन जिंदाबाद लिखी अली जी धी मोटी आई अली जी धी मोटी शाम में भाज मजलिस जो बुनियाद रखे सज्जाद मौला भेण जी कब्र जो निशान मिटायो शाम जे सरज जे बन्ने ते बी फरमाई अम्मा अम्मा काडे हलऊं अली जी धी जो आवाज आयो करबला दिसो माडे करबला करबला जो लफ्ज आयो मुझे मौला जी रत वधी इमाम फरमा अम्मा करबला बीबी फरमा हा सज्जाद जेस ताई मां पांजे अखिन सा न दिसा मुखे अज भी ये लगंदो आ तुझे पी जो लाश उस ते पयो सदके भाई सदके सदके तुझे बाबे जो लाश उस ते पयो आ पुट जी जागीर दिसण खातिर अली जी धी हली करबला जवानो करबला अन्या बमेल परे हुई या मुझो हटायो पर्दो हटाए फरमाई सज्जाद मुखे अली अकबर जे खून जी खुशबू थी अचे सईद फरमायो हां मां उस सामू तांजे बचड़े अली अकबर जी जागीरा केड़ी अखा ने लफ्ज ते न वसे जागीर जो लफ्ज आयो महमल जे पाए के सजदा गा समझी अली जी धी जख्मी पेशानी रखी फरमायो सज्जाद अज पक थी वई शाम फतेह थी वई अच्छा थियो जो ज़ैनब उजड़ी वई इते मुझी सैन करबला जी ज़ियारत पई करे या मुकदमीन पढ़ंदा हा इते एक मोमिन आजादार हो जेंजो नाम जाफर हो जेंजे हथ में बेलचो जमीन जो कमकार कंदो पे वते अचानक इन ये निगाह करे डिठो डिठई ते 3 मामल बुजुर्ग समझी वेंदा आगियो लफ्ज 3 मामल ब महारी एक जी चेल झुकल बे वक्त खां पेरिया बुढ़ड़ो ऊंदा त लफ्ज है बाबा मुखानी हुसैन जा निगाह पई अज भी दिसो न काफी एड़ा मोमिन आजादार हुंदा हन जो कई मस्तूर जे सिर ते चादर दिसन त रोई पवंदा है कई मां जे झोली में बच्चो दिसन त रोई पवंदा है मुखानी हुसैन जा जाफर जो डिठो 3 मामल अखियों वसी पे मोमिन होन आजादार अखियों वसी पे आसमान दे मुंह करे चे या अल्लाह के मुसाफिर वतन पे वञन कदे बुधंदम भाइरन मोई मदीने मोटी वेंदी कदे बुधंदम अली जी धी शाम जा कैद ने भाई मदीने मोटी वेंदी
जवानो तू बुद्धि तड़पी वियो अली जी धी जा मामल में वार खुली विया बीबी जो आवाज आयो महारी बचड़ा जी अम्मा मामल रोक तुझे मां जी मंजिल अची वई आ सज्जाद हैरान थी फरमायो अम्मा केड़ी मंजिल अम्मा मंजिल तो बमेल अगते आ करबला बीबी फरमाती न सज्जाद अज खां पो तुझे मां जी उहा मंजिल आ जिते तुझे बाबे जो को आजादार रहंदो हुजे बीबी फरमाती अज खां पो मुंजी उहा मंजिल आ सही सजे खबे ॾिसी फरमायो अम्मा हिते केर आ बीबी फरमाती ओ सज्जाद सामू ॾिस उजन जे हथ में बेलचो उजन जी पग लथल मुंजी साण फरमा सज्जाद जख्मी ॾाढो आ तुझे पेरन जो तिरियूं ॾाढियूं जख्मीन थकल भी ॾाढो आ लेकिन मां जो हुकुम थई इन रोण वारे जे वेझो वञ अम्मा छो बीबी फरमाती इनके मुझे उठ जे वेझो वठी आ अम्मा छो बीबी फरमाती मुखे इन सां ॻाल्हाइणो आ सज्जाद हैरान थी फरमायो अम्मा हे त गैर आ बीबी जदी नरवार मां त शराबन सां ॻाल्हायो हे त तुझे बाबे जो अज़ादार उन सज्जाद इनके मुझे मामल जे वेझो वठी आ अम्मा छो अच्छा हे जेतरा मोमन अज़ादार ता वेण करे रो था न कदे भी भूल जी जिंदगी में न सोच जा जो ने रोण जो तोके अजुर न मिलंदो खुदा जो कसम आ तोके अजुर हिते ही मिलंदो आ हिते जने तुझी अख वसी पवंदी आ न तो एक दफो हाय कंदो आ पर्दे में अली जी धी तुझे हक में दुआ कंदी आ रोण जो अजुर तोके हिते ही मिलंदो आ मुझी सैन फरमा सज्जाद इन रोण वारे के मुझे मामल जे वेझो वठी आ अम्मा छो बीबी फरमाती हसरत आ तुझे बाबे जे अज़ादार जो मां शुक्रियो त अदा किया हे जो जंगलन में अकेलो वेठो रोंदो तो वते इनको मुझी सकीना जा दुर लंदे डिठा इनको मुझी चादर लंदे डिठी बस मुकाया सज्जाद मौला रोंदो रोंदो उते आयो जाते जाफर हथ में बेलचो पेशानी जमीन वाले पासे मुझे इमाम हो रहे फरमा मुझे सलाम जाफरी सर मथे खणी डिठो दाढ़ी अच्छी वार अच्छा चेल झुकल अखिन मारत बेसाख्ता ची बुढ़ड़ा ज़ईफ मुंजो भी सलाम तो बुद्धि रुनो आ सज्जाद मौला जो तेरी मिट्टी ते वनी लगी इमाम फरमाए बोले वहां ज़ईफ ना या मां बीमार आ सदके भाई सदके सही है तो ज़ईफ ना या मां बीमार आ बीमार जो लफ्ज आयो छ तुझे बीमार आ तो पो इलाज कराए सही है तो काडा कराए को हकीम ही ना है जेको मुझे मर्ज जो इलाज करे जाफर समझो शायद परदेसी या मुसाफिर अक्सर मुसाफिर गरीब होंदा है या परदेसी मुसा गड हल मुझे महल में एक हकीम रहंदो आ जेको गरीबन जो मुफ्त इलाज कंदो आ तू बुद्धि रनो आ गुरबत जो लफ्ज आयो सज्जाद मौला 3 दफा मिट्टी ते बैठो बिया उठो बिया मुझे इमाम रोई फरमायो गरीब ना या कायनात में मुखा वडो अमीर आहे ही कोई ना सैयद फरमाए तो लुकमान जो मां पान सरदार हां दुनिया जे हकीमन वट मुझे मर्ज जे इलाज कोने को मोहम्मद थींदो आ न सज्जाद मौला रे ॾिसी चतो आप मां तोखे ओडे वठी हलां जाडे ला इलाज मर्ज़न जो इलाज थींदो आ सही चतो काडे वठी हलंदे हाथ जो इशारो करे चतो ने सामू वारे जंगल में सही चतो इते केर आ जाफर मातम करे चतो इते उहो सुतो पियो आ जेको नबिन जो इलाज मुफ्त कंदो आ सदके सदके इते उहो सुतो पियो आ जेको फरिश्तन जो इलाज मुफ्त कंदो आ तू बुद्धि रनो आजादार आ न सज्जाद मौला जी रत वधी मुझे मौला फरमा सच तो चए दुनिया जे मर्ज़न जे इलाज जो नाम करबला है सही है चेतो वाहिद मां गरीब आ जो इलाज करबला बिना है सही है चेतो जरे मां एडे वेंदो मुझा मर्ज़ वधी वेंदा हैरान थी चेतो परदेसी बीमारी केड़ी थई जिन जो इलाज करबला बिना है जितरा अदादार मुकान जे नियत आया बैठा है जरूर निकरदी तुझी जवानो जने जाफर चोना बीमारी केड़ी थई जिन जो इलाज करबला बिना है रत जा चुका हारे फरमाई मुझी पेरी बीमारी जो नाम मुझे मां जो बुरको आ सही है चतो जेको 80,000 जे मजमे में लही वियो सही है चतो मुझी बी बीमारी जो ना शामे गरीबा जने मुझी बेवा भेण जो डाज लुटजी वियो सही है चतो मुझी 3 बीमारी जो ना मुझी 4 सालन जी जख्मी कनन वारी भेण जेका हर मोड़ ते चवंदी रही सज्जाद शिमर के चो तमाचा भले हणे मुखे ताना त न सदके सदके बस मां कायनात कुर्बान क्या सैयद फरमाया मां के छड़ तू बुधा तू छो थो रोए इन जंगल में अकेलो तू छो थो रोए
जाफर चे तो परदेसी मुझो को जाती नुकसान थियो मां तडे तो रो ये लफ्ज समझ जा जाती नुकसान जो लफ्ज आयो मुझे इमाम जो आवाज आयो मां आयो तो इन करया मता तुजो ए मुझो नुकसान ही एक हुजे सदके थोरन मोमनन समझो आ मता तुजो मुझो नुकसान ही एक हुजे चे तो न परदेसी मुझो जाती नुकसान थियो जाती नुकसान जो लफ्ज आयो रत वधी मुझे इमाम जाफर जे कुल ते हथ रखी फरमायो न लिखा है जेके जंगलन में लिकी लिकी तो रोए उन जी भेण जे बुरके जो वास्तो तई मोहब्बत वारो बुरके जो लफ्ज आयो जाफर बेल चो परे उछलायो अकल मारे चे तो परदेसी हाने नथो लिकाए सगा बुध मुझो पीर हो जो ना हुसैन हो 10 मुहर्रम जो डी हो रोई वर जिंदगी ते कोई भरोसो ना थी सके जो तुझी या मुझी आखिरी हो जाए वरी या नसीब मुकानी हुसैन जा चेलम नसीब में हो जाए अलाए न मुझे पीर हो जो ना हुसैन हो 10 मुहर्रम जो डी हो इन सामू वाले जंगल में पुटन भारन समेत खुशी वियो यारियां जो डी चढ़ियो शामी सैयदादन के रसियों पारा शाम मठी विया जाफर जतो परदेसी मां जो हेटरे मामल डिठा न मुके अली जो धियो याद आई सही चतो यो मुझा मामलन यो मुझो काफिलो ने काफिले जो मां सालारा जाफर समझी न सकियो इमाम फरमान है ये मुझा मामलन जाफर जतो परदेसी का शय खपई कुछ वठण आयो सही चतो न भला भूलजी पियो को रस्तो पुछण आयो सही चतो अल्लाह जे कायनात के रास्ता असा दसींदा आयो जाफर जतो परदेसी पो हले वने मुझो वडो नुकसान थियो रत वधी मुझे इमाम जी मुझे इमाम फरमाए मां तो दे आयो न करया अकेलो न रो मां सा गडजी रो मां भी तुझे पीर जो मंजण वारो ओ जवान जने जाफर के खबर पई मुझे पीर जो मंजण वारो आ बई बाऊ वधाए सज्जाद के भाकुर फातई करबला दे मुंह करे फरमाए अकबर जा बाबा तुझे अकबर जा वडा अरमा मरहबा 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 गज्जी कुरलायो सांजो नुकसान बाबा चे तो अकबर जा बाबा तुझे अकबर जा वडार माल ओ जवानो सच्ची बुधायो जे घर जा दुख जो कोई उन जे सामू बयान करे दर्द त वधी वेंदा है सज्जाद जी रत वधी मुझे इमाम फरमायो जाफर इते न हे सामू दसो जे के मामलन में सवार ने ये भी तुझे पीर जो मातमदार सही चे तो इयो भेण उते हली कर अग्या सज्जादा पोया जाफर माज मामला जे वेझो अची फरमाया अम्मा मोमिनो अची व्यो थई मरहबा 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 यार ये तो वड्डी मकबूल मजलिस है यकीन आके मासूम जी आमदा अम्मा मोमिनो अची व्यो सही बीबी जो आवाज आयो महारी बछड़ा इन मोमिन के जो उहो वेण हाने करे जेको बन्ने ते पियो करे ओ इन इलाके जा मौला यो मुझे इमाम फरमा जाफर मुजी मां पई जवई उहो वेण हाने कर जेको बन्ने ते पियो करे जाफर आसमान दे मुंह करे चयो या अल्लाह के मुसाफिर वतन पिया वञ मां कदे बुधंदम बारन मोई मदीने मोटी वे सदके 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 मां कायनात कुर्बान के मसाब जी मंजिल तक ते शलादार बर्दाश्त करे सके ओ जवानो मातमियो जाफर ट्रे वेण कया मामल में अली जे धियुन जा वार खुली व्या जवानो हाय हुसैन करे रोण लगियो जाफर भई हाथ पंजा जिगर ते रखया आसमान दे मुंह करे जे तो या अल्लाह भूलियल हो जा शल उहे न हो जाए सदके सदके शला उहे न हो जाए जाफर जे तो हिय तक को पांजल खेनाए रोंदो ओ जवानो अखियों साफ करे डिठई त ट्रे मामल जाफर जे तो न हो त ट्रे वंजा वठी वियो सज्जाद दे डिठई जे तो न हो त 24 सालन जो जवान हो हे त 100 साल जो बुढ़ड़ो हाने अल्लाह जे के हथ गादी जे सदके दिलान सैयद मातम जी दावत पियो दे ओ जवानो जने जाफर चुप कया बीबी जो आवाज आयो महारी बछड़ा इन मोमिन के जो चुप न करे वैण कंदो वने माहिन जे जन्नत जी सामेला सज्जाद जो आवाज आयो जाफर
मुझी मां पई चवई वेण कंदो वञो मां तुझे जन्नत जी सामेना ओ जवानो जन्नत जो नाम आयो जाफर जो तुरियो मिट्टीअ ते लॻियो अकल मारे चए तो परदेसी अल्लाह जे नाम ते ॿुधाए हीअ का ज़ैनबा सैयद चए तो सुञाण इहा ॿारन मोई ज़ैनब मरहबा 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 हाने जेतरा हल्के में भी मातम कंदा सैयदा के दावत पे दे जाफर चे तो तू केरा सैयद चे तो मां तुझे पीर जो पगदार पुट सजादा जाफर चे तो जे तू सजादा अल्लाह जे नात बुधाए साल पेरा तुझी दाढ़ी कारी हुई सैयद चे तो मां दे दिसे आ डिठी मां टरदी ओ बेगैरता बेच गई दाढ़ी रंग बदलाए दिठे नच दे कात सदके 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 खुदा जो कसम छड़े इते पे वञा लेकिन सोचां दो मता काई अख अञा ताई खुश्क हुजे मता के हंज जी बतूल के अञा जरूरत हुजे ओ जवानो दिसो माले जाफर जने डिठो न हे त मुझो पीर सजादा कदमन ते हाथ रखी चई मौला मौला हिते अकेलो मां शियो त न आया मौला पूरी बस्ती तुझे बाबे जी मातमदार मौला जेको मुझे हाथ में बेल चुआ मौला इयो असा जो पेशो न है मौला तुझो कसम असा के रोण कोई न दीदो मौला जमींदारी जे बहाने निकरी वेंदा तुझे बाज चादर के रोना अन्या सोचे तो रोआ न रोआ मौला इजाजत मां ब्या बे मोमिन सदे अचा ओ मोहब्बत तेरे वारो सजाद कोई जवाब दिनो आया न मां मलमा वेण आयो सजाद वञण देस मां सिकंदी दी सदके 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 एक एक मोमिन जे दर ते आयो दरवाजो खड़काए चे तो बाहर अचो बारन मोई वतन पई वने हाने जेतरा हल्के में भी मातम कंदा आयो जवानो मातमियो एक पासे मर्दन जो ठोलो बे पासे औरतन जो ठोलो मर्दन इमाम के मुकान ने औरतन आलिया के मुकान ने ओ जवानो अचानक मुझे मौला डिठो त चाने 5 साल जो बच्चो है जंजे हथन में पानी जा प्याला है सजाद चे तो माडे अचो मां कुठल जो बचड़ो रोई चंदी मौला अल्लाह जे नात नाराज न थजा असा के एक गाल जो जवाब असा जे पीर जी भी सकीना काथे आ सकीना जो नाम आयो सजाद जी रात वधी उच्च वेण करे फरमाई ओ टिक पई शाम दे जिंदा ओ मातम ओ टिक पई शाम दे जिंदा विच उको रसिया नाल समाया हई डरियो ईश्वर जा झड़का